नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे में ख़बर ॾींदा हलूं त वर शहर में भाॾाई बिरादरी जी मौज़ू शख़्सियत सदा हयात सैयद अली अकबर शाह भाॾाई जी यादि में सिंध जे क़ौमी रांदि मल जो मलाकड़ो किंजर ग्राउंड में मुनक़द कयो वियो। इन मौक़े ते सिंध जे नाले वारनि पहलवाननि रहीम खान पठान, गुलाम नबी शीदी, गुलाम हुसैन पठान, राज़िक मला, सैयद अयाज़ शाह बुखारी, इनायत ख़ासकेली ऐं ॿिनि हिसो वरितो, जंहिंमें मलाकड़े दौरान पहलवान जांठा हणी पंहिंजे हरफ़िन खे हाराए दाद वसूल कया। कामयाबी माणींदड़ पहलवाननि खे क़ौम परस्त अॻवान सैयद नवाज़ शाह भाॾाई, नियाज़ शाह ऐं ॿिनि समाजी अॻवान पारां इनाम ॾिना विया। इन मौक़े ते सिंध मल एसोसिएशन ज़िले ठठे जे अॻवान गुलाम नबी शीदी, अयाज़ शाह ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मल सिंध जी सकाफ़ती क़ौमी रांदि है, पर अफ़सोस सिंध जे पहलवान खे नज़रअंदाज कयो पियो वञे। मज़ीद खबरों और तफ़सीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।